अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी, किताब आहे ज़ेबुन्निसा, तवील कहाणी, कहाणीकार महमूद मुग़ल, क़िस्त 3। मूं वांगुरु हूअ बि ठरी पई हुई। अई सची ज़ेबुन, चाची पाण तोखे चयो न, पर तोखे कीअं चयो हूंदई? अहिड़ियूं ॻाल्हियूं धियुनि सां कबियूं आहिनि छा? हीअ जो ॿुधायो मैं सॼी कहात उहा छा? मूं संदसि कनु झलियो। सॼी ॻाल्हि सरबस्ती ॿुधाई मां। इहो बि चयो मां त अबे मूंसां ऐं अम्मा सां गॾिजी ॻाल्हायो। ॿियो अञा छा ॿुधायईं? कनु छिकण सां उहो छिकिजी आई हुई। रड़ियूं करे चयईं, मञ में अलाह जो सऊं मञ में, पर हाणे मुंहिंजो कनु त छॾ। सट सां कनु छॾींदे धिको ॾींदे चयोमांसि, अबे बाबा ताईंदे का उबती सुबती ॻाल्हि न कजांइ। हा, मुंहिंजो अबो अहिड़ो न आहे। उहो पट तां उथी कपिड़ा छंडे थेले मां अंबड़ी ऐं मसाले जी पुड़ी कढंदे चयईं, हूंदो, बिल्कुलु हूंदो, पर इहो त ॿुधाए, पोइ हुन ईअं सोचियो ई कीअं? वण हेठां ठाहियल काठ जे तख़्तुनि वारी कुर्सीअ ते वेहंदे हुन काग़ज़ सिधो कयो ऐं उन ते मसाले जी सॼी पुड़ी रखी थेले मां छुरी कढियाईं। लॻुमि छुरी अंबड़ीअ ते न मुंहिंजे सीने ते रखी हुआईं। सॼी ख़ुशी हिकु लहज़े में तेल थी वई हुई। वाक़ई हिन ठीकु त चयो पिए। अबे खे जे अहिड़ो ख़्यालु हो त हुन पहिरीं सठ इनकार छो कोन कयो? हिन ईअं सोचियो ई कीअं हो? छा खेसि पंहिंजी धीअ ऐं लालण जो जोड़ सम्झ में न आयो हो? सॼी दिलि में ॼण त सूरु पइजी वियो। अलाह मां हिन सां इहा ॻाल्हि कयां ई न हा। छो कयमि? न ॻाल्हि कयांसि हा, न ई उहो सभु ॿुधां हा। पर जे न बि ॿुधां हा त उन सचाईअ में को फ़र्क़ु अची वञे हा छा? जेकी थियो हो सो त थियो हो। शीशे में लकीर त अची वई हुई। हिन अंबड़ी कटी पए मूं ॾे निहारियईं। वरी ॿुधी वठि। हिन छुरी मूं ॾांहुं सिधी कई। मूं इन करे कोन चयोमांइ त तूं ईअं हथ पेर उछले वे। मूं इन करे चयोमांइ जो तूं ख़बरदार रह। हिकु भेरो जे अहिड़ी ॻाल्हि थी सघे थी त ॿिए भेरे बि वरी कहिड़ी देरि। माण्हू हमेशह होशियारु ख़बरदार रहणु घुरिजे। जे पोइ हाणे मूं ठीकु कर, न त हणाए न छुरी। मुंहिंजी हालत अजीब थी वई हुई। उहो खिलाइण जी करे पई, पर मुंहिंजी खिलत जहिड़ी उॾामी वई हुई। माइट ईअं बिना पुछे पंहिंजे धीउ जो हथु कंहिं ॿिए जे हथ में ॾेई छॾींदा आहिनि नसीबा? मूंखांसि पुछियो। हिन अंबड़ीअ खे वॾो चक हयूं। ॾींदा आहिनि गुॾी, तॾहिं त मर्द खां वधीक शादीशुदा औरतूं रोअंदियूं नज़र ईंदियूं आहिनि। तो कॾहिं मर्द खे रोंदे ॾिठो आहे? हां, रड़ियूं पिया कंदा, हाय घोड़ा, वेल आहे, ज़ुल्म आहे, ज़ालिम ज़ाल आहे, पर कॾहिं कंहिंजो को ॻोढ़ो टिमियो? न, इन करे जो रुॻो पिया फड़का हणंदा आहिनि। दर्द हूंदो कोन अथनि। औरत दर्द में रोंदी आहे, छाकाणि त उहो भोॻे थी। ऐं भोॻे छा थी? हिन मुआशिरे में माइटनि पारां कयल ज़्यादतीअ खे भोॻे थी। जज़्बाती थी वई हुई। मिर्च लॻसि पे, अखियूं टिमियसि पे, पर संदसि लेक्चर जारी थी वियो हो। मूंखे खिल अची वई। घणो जज़्बाती न थी संडरीला, मूंखे दड़ियो। या अंबड़ी खा या तकरीर कर। अई त कंहिं लाइ थी कयां? तो लाइ थी कयां न। तूं जेका ॻाल्हि ॻाल्हि ते हर हर डूल थी सुॼाईं, हर हर ॾंद थी कढीं, तोखे त वठी वञी साजन सवाईअ ते ख़ासि दुआ घुरिजे। हिन वारे हलूं था न मेले ते, ॾिस कीअं थी तो लाइ ख़ासि दुआ घुरां। तो लाइ को ज़बरदस्तु वर घुरंदसि, ऐं उहो बि घुरंदसि त हाणे कॾहिं बि तोसां नालो जुड़ण लाइ उन मुए लालूअ जो नाव न मिले। असांजूं हसरतूं बि अजीब हुयूं। नंढड़े हूंदे खां वठी गॾु रहिया हुआसीं ऐं नंढियुनि नंढियुनि ख़्वाहिशुनि जा हुजूम अंदर में सांडे हलिया हुआसीं। खेसि मुंहिंजे हाल जी ख़बर हुई ऐं मां बि संदसि हयातीअ जे ज़रे पुर्ज़े खां वाक़िफ़ु हुअसि। नसीबा कमाल छोकिरी हुई। मूंखे ख़बर हुई उहा सिर्फ़ु ॻाल्हाईंदी न आहे, जेको चवंदी आहे सो कंदी बि आहे। ॿ ॾींहं पोइ साजन सवाईअ जो मेलो हो। मूंखे पक हुई उहा वाक़ई उते दुआ घुरंदी। साजन सवाईअ जी दरगाह ॻोठ जे बिल्कुलु मुंहं ते हुई। जेको बि लंघंदो हो ॼण संदसि सलामी हूंदो हो। हर साल जॾहिं संदसि मेलो लॻंदो हो त असां ॿिन्हिनि जो वञणु ॼण उते लाज़िम हूंदो हो। उहो मेलो बि वाह जो हूंदो हो। दरगाह जे परियां वारे वॾे मैदान ते मेले खां पहिरीं सर्कस वारा, चोॾिलनि वारा ऐं ॿिया दुकानदार अची देरो ॼमाईंदा हुआ। अजीब गोड़ मतलु हूंदो हो। सॼे मैदान ते माण्हुनि जा ढेर हूंदा हुआ। नंढड़े हूंदे मां ऐं नसीबा मेले खां 2-3 ॾींहं पहिरीं थींदड़ तयारियुनि खे बि ॾिसण लाइ रोज़ु वेंदियूं हुयूंसीं। सर्कस वारनि जा तंबू लॻंदा पिया हुआ, जिन में अजीब अजीब जानवर, करतबनि लाइ शयूं
ऐं ॿिया औज़ार सथियल हूंदा हुआ। बिना धड़ जे मुंडीअ वारे कमरे खां सवाइ असीं सभु ॾिसी वठंदियूं हुयूंसीं। मौत जे खूह खे खड़ो कयो वेंदो ऐं उन में स्कूटरनि जा घूघट परे खां ई ॿुधण में ईंदा हुआ। मेले में मिठाईअ जा दुकान बि वाह जा हूंदा हुआ, जिते अछी मिठाई ऐं गुलाबी मिठाई हद खां वधीक मशहूरु हूंदियूं हुयूं। अमां चवंदी हुई त उहा खोपरे जी मिठाई हुई, जेका बि हुई ॾाढी सवादी हूंदी हुई। असांखे जेका बि ख़र्ची मिलंदी हुई उन मां अधु त उन मिठाईअ में ख़र्चु थी वेंदो हो। नसीबा खे सदाईं बिना धड़ जे मुंडीअ जो राज़ ॼाणण जो शौक़ु हूंदो। हिकिड़े भेरे त ओचितो वञी निकिता बि हुआसीं। अजीब ख़ौफ़नाक मंज़र हो। तख़्त ते मुंडी रखियल हुई, हूअं तमाशे में उहा ॻाल्हाईंदी हुई, उन महिल चुप हुई। तख़्त जे हेठां वारे कपिड़े खणण जी असां में हिमत न थी, बसि भॼी आया हुआसीं। ऐं ॿई ॼणियूं अलाए केतिरियूं रातियूं निंड में छिरकियूं हुयूंसीं। जाऊअ जो मुंहुं अञा ताईं सुॼियल हो। स्कूल मां वापसि वेंदे वेंदे बि हुन उहा ई हालति रखी जो असां सां गॾु न पियो हले, परे परे पियो हले। संदसि हालति खां त हाणे जहिड़ो ॿार बि वाक़ुफ़ु थी विया हुआ। अदा कावड़जी वियो अथई आ पीउ। रज़ा गोल गोल अखियूं फेरायूं, मस्जिद बि गॾु नथो हले। सोचमि हिन कीअं सम्झो त जाऊ कावड़ियल आहे। मस्जिद गॾु न हलण जो मतिलबु इहो थोरो ई हूंदो आहे रज़ा त को कावड़ियल आहे, न पर लॻे थो ॻाल्हाए नथो न। हौड़ में सूर अथसि, पिदीअ शबाना ॻाल्हायो। इहो कंहिं चयो? मूंखे ॿुधायई, काल्ह ॻिटो सुॼो पियो हुउसि, हेॾो वॾो। हुन फूके ॾेखारियो ऐं रज़ा सां गॾु डोड़ंदी घर हली वई। जाऊ त अॻु में ई घर में घिड़ी वियो हो। हीउ सभु छा थी रहियो हो? मुंहिंजे घर वारा एॾा होशियारु हुआ या मां बेवकूफ़ हुयसि? अमां अकुल जूं ॻाल्हियूं पई करे, ॿारनि खे पंहिंजो अकुल हो। होॾां नसीबा जूं ॻाल्हियूं बि अजीब हुयूं। पाण खां नंढो भाउ हो त हुन बि हिरफ़त सां पैसा कमाए लिकाइण शुरू कया हुआ। कुझु ॾींहंनि में ई ज़िंदगी छा मां छा थी वई हुई। मूं अॻु में कॾहिं अहिड़ो कुझु न सोचियो हो। हाणे त बसि दिमाग़ खे ॼण भवाटियूं हुयूं। मूं पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणु शुरू कयो, पंहिंजो पाण खे सम्झाइणु शुरू कयुमि, ज़ेबुनि सां अकुलु कर। ॿियो न त पंहिंजनि नंढनि भाउ ऐं भेण जेतिरो त अकुलु कर। साॼण सवाईअ जे मेले में हिन भेरे वॾो लुत्फ़ु हो। ग्राउंड में जेके खेल तमाशा हुआ से त अलॻि हुआ, बाक़ी ॻोठ जे ॿाहिरां हिन वारे हिकु दस्तकारी मर्कज़ बि हयो हुआऊं, जेको पहिरीं भेरो लॻो हो। उते हथ जे हुनरनि जो निमाह हो, जेको ढंढ जे किनारे कयो वियो हो। ॻोठ जे औरतुनि लाइ उहो ख़ासि मौक़ो बणिजी वियो, जंहिंजी ख़बर इंतिज़ामिया महीनो खनि अॻु ई ॾेई छॾी हुई। मुंहिंजो ऐं नसीबा जो बि ख़्यालु हो त उते कुझु न कुझु कजे ज़रूरु। अमां सां सलाह कईसीं। नसीबा जी माउ अमां हनीफ़ा बि अमां वटि आई हुई ऐं पोइ फ़ैसिलो इहो थियो त असीं खाधे पीते जो स्टॉल लॻाईंदियूंसीं। हुनर भर्त जी का ख़बर हुई कान, थोरो घणो टोपो सॻो ईंदो हो, उहा ई गनीमत हुई। सो कहिड़ी कारीगरी ॾेखारियूं आहे, उहो ई मुनासिबु हो त चाट जो नंढिड़ो दुकानु लॻायो वञे। अञा कुझु ॾींहं हुआ। सोचियो हुयोसीं त हुन नंढिड़े दुकान ते जावेद बि कमु कराईंदो, पर हिन भेरे संदसि ईंडा ई मटियल हुआ। परेशानी त हुई त जे हुन इनकार कयो त छा थींदो। कुझु ॾींहं हुआ त सही, पर वक़्त खे मथां अचण में घणी देरि थी लॻे। अमां खे शक थियो आहे त तो जाऊअ खे मारियो हूंदो। मूं हुन ॾांहुं निहारियो। उहा स्टॉल खां ईंदे हिकु पासे उस खां बचाव लाइ कपिड़ो ॿधी रही हुई। जंहिं जाइ ते असांजो स्टॉल हो उन पासे मंझंदि जो 2 बजे खां पोइ उस जो तिड़को ज़ोर हो। असांजो ख़्यालु हो त उन रुख में का बिस्तरे जी चादर ॿधी छॾियूं त जीअं उस खां बचाव थी सघे। मूंखां पुॼंदो कोन हो, अहिड़ा कम हूअ पंहिंजो पाण कंदी हुई। कुर्सीअ ते चढ़ी मथां ई लकड़ीअ सां चादर जी कुंड पे ॿधाई। सूतीअ जी ॻंढि कटींदे मूं ॾांहुं मुड़ी ॾिठाई। शक जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चाचीअ खे पक हुअणु घुरिजे त मूं उहो कयो हूंदो। लापरवाहीअ सां ॻाल्हाईंदे हुन सूतीअ जो ढेरो खयो ऐं चादर खे छिकण लॻी। मूं ॿुधायोमांसि त हा, नसीबा ई दॿ कढी अथसि। उहा कुर्सीअ तां हेठि लथी, छिके कुर्सीअ खे साम्हूं वारे लकिड़े जी ॿिए रुख ते रखियाईं ऐं वरी चढ़ी वई। इहा ॻाल्हि तो मूंसां पहिरीं न कई ज़ेबुल। हुन चादर कशे ॿधी, रोज़ गॾु बि आहियूं, अहिड़ो को ज़िक्र न थियो। तो बि त न पुछियो हो नसीबा। मूंखे खणी छॾ, मूं पुछियो या न पुछियो, तूं त ॻाल्हि करी हा।
तोखे छो छॾियां? ऐं हा कीअं ॻाल्हि कयां? तूं सम्झी आ शायदि बुरो लॻो अथनि मुंहिंजो हथु खणणु, तॾहिं थी ज़ेबुल चवे। वाह अड़ी वाह, हुन औरतुनि वांगुरु चेल ते हथ रखिया। वाह अड़ी वाह, आइंस्टाइन जी भेण, पाण ई सोची पाण ई ठाहियो हो थी। मूं कहिड़ो ठाहियो आहे नसीबा? ऐं हा भला जे तोखां पुछणु विसरी वियो ऐं ख़ैरु आहे त ॿेली मूंखां ॿुधाइणु विसरी वियो त बि ख़ैरु आहे। मूं बि को हज फ़र्ज़ु नाहे घुसायो। मूंखे बि कावड़ अची वई हुई। हिकिड़ो त हिन नवाबज़ादीअ जो ख़्यालु रखिजे, सोचे सम्झी ॻाल्हाइजे, मथां वरी इहे नासूं फूंडारे। उहो कपिड़े खे उते ई छॾे कुर्सीअ तां हेठि लही आई। ज़ेबुल ख़ैरु त आहे न? हुन मूं ॾे घूरे ॾिठो। मुंहिंजूं अखियूं अलाए छो भरिजी आयूं हुयूं। मूं फेरे चयुमि सभु ख़ैरु आहे। ख़ैरु ई त आहे। उहा हिकदमि विसामजी वई हुई। जंहिं तेज़ीअ सां हुन मूंखे वरंदी ॾिनी हुई उहा तेज़ी उॾामी वई हुअसि। मुंहिंजो सीनो भरिजणु लॻो। हुन मुंहिंजा हथ झलिया। छा ॻाल्हि आहे? काई ॻाल्हि न आहे। मूं हथ छॾाया। उथी कमु पूरो करियूं। थी वेंदो कमु पूरो। हुन मज़बूतीअ सां मूंखे झले। ॻाल्हि ॿुधाए, ॻाल्हि छा आहे? तेज़ बारिशुनि में जीअं छतियूं वहंदियूं आहिनि, जीअं नेसारनि मां पाणी वहंदो आहे, जीअं घिटियुनि ते तेज़ आवाज़ सां पाणीअ जो फुहारो किरंदो आहे, ईअं ई मुंहिंजो हाल बि थी वियो। लॻो हुअमि मुंहिंजे वजूद जे छित ते दर्द ऐं रंज जी बारिश जो इलाही पाणी गॾु थी वियो। खेसि दड़को ॾिनमि त ॼण को पथर हटी वियो, जंहिं हुन नेसारे खे रोके रखियो हो। अखियुनि जा बंद खुली विया हुआ। हुन मूंखे भाकुर में भरे वरितो। चरी आई छा ज़ेब? ही छा पई करीं? हां होश कर, माण्हुनि में आहियूं। लॻमि पियो हुन अहिड़े नमूने मूंखे भाकुर में भरियो जो ॿाहिरां लंघंदड़ कंहिं बि माण्हूअ खे उहो अहसासु न थिए त को मां रोआं पई। हिन महिल हूअं बि माण्हू घटि हुआ। टेपरी हुई ऐं अञा त मेलो शुरू थियण में बि 2 ॾींहं हुआ। तयारियुनि में बि टाइम पियो लॻो। हुन मूंखे कुर्सीअ ते विहारियो। वेह हिते आ, वेह हिते, पाण संभाल। ही छा पई करीं? हू सॼी घबराइजी वई हुई। ओचितो उहो सभु थी वियो हो। डुक भरे हुन कूलर तां पाणीअ जो गिलास भरियो ऐं मूंखे ॾिनई। थोरो कंट्रोल थियो हुअमि। पाणी पीतुमि त थोरो सामत में आयसि। गिलास वापसि कयोमांसि त उहा उते ई स्टूल छिके वेही रही। मूं रहे सां पंहिंजो मुंहुं उघियो। नसीबा माठ थी वई हुई। हेॾां होॾां निहारींदी रही ऐं नेठि ॻाल्हायई। अॼुकल्ह छा थी वियो आहे तोखे? ॻाल्हि ॻाल्हि ते चिड़ी थी, बेज़ार थी। हद त इहा आहे त मूंसां बि कोन थी ठहीं। मां कॾहिं तोसां नथी ठहां। मूं रहे सां न कोघियो। हुन खिली ॾिनो। सफ़ा ॿार आहीं, कीअं न ॿारनि वांगुरु नक पई उघी। संदसि खिल खे ॾिसी अलाए छो मुंहिंजो मुंहुं बि मुरकियो थियो। कुझु देरि लाइ के ककर आया हुआ। जन बरसाति कई हुई ऐं हाणे ॼण अछो उजरो सिजु ज़ाहिर थी रहियो हो। पाण ॿई चरिया आहियूं, हुन शोखीअ विचां चयो। ओचितो संदसि नज़र ॼण भटकणु लॻी। हुन भुणकियो, ही वरी हिते किथां आयो? कंधु वराए पोइ हिते संदसि निगाह जे रुख में ॾिठुमि। उते लालण बीठो हो। फिल्मुनि जे हीरो वांगुरु हू पंहिंजनि 3 चइनि चमचनि सां गॾु ऐं ॼण सैर सपाटे ते निकितो। मुंहिंजी निगाह ॾिसंदे हुन जे चहिरे ते अजीब नक्शा उभिरिया हुआ। मूं हिकदमि कंधु फेरे वरितो। आयो हूंदो पंहिंजी हाकिमियत ॾेखारणु, ॿियो वरी छा? मूं भुणकियो। ॾिसंदो हूंदो त असां जहिड़ा कमी कासिबी छा था कनि। न पर हिन जो हिते कहिड़ो कमु? ही को माई आहे छा? नसीबा भुणकियो। माई न आहे त माइनि खां घटि आहे छा? मूं अजायो कुर्सी रेड़ी। वियो या अञा बीठो आहे? अञा नाहे टरियो। ॾिसे बि असांजे पासे पियो। नसीबा अजायो कपिड़ो विढ़ण लॻी। मूं वटि करण लाइ को बि कमु कोन हो। साह खे अजीब मुंझ थी रही हुई। असां ॿिन्हिनि वटि ॻाल्हाइण लाइ ॼण कुझु बि न हो ऐं मथां वरी लालण जो आवाज़ु ॼण कननि में सीहो उते रहियो हो। हिन वारे मिड़ई मेले में ख़ासी रौनक आहे। हुन पंहिंजे संगतियुनि सां ॻाल्हायो पए। नवां स्टॉल पिया लॻनि, दुकान पिया खुलनि। हिन मूंखे केरु ॿुधाए त तोलाए न पिया खुलनि। नसीबा भुणकियो। मूंखे खिल अची वई। छॾ छोरी, छो थी खिलाहीं? खिलंदासीं त वरी सम्झंदो त मूं ते थियूं खिलनि। मूं बि भुणकियो। हिन बांदर ते त सभु खिलंदा आहिनि, तंहिं करे हिन खे ख़बर ई कोन पवंदी आहे त को हिन ते थो खिले। हीउ त सम्झंदो हूंदो त खिली खिली लिफ्ट पियूं कराइनि। नसीबा वरी भुणकियो।
अहिड़ो कर न कजांइ नसीमा, हिन खे जे ख़ुशगुमानी थी वई न त वॾी मुसीबत थी वेंदी। ख़ुशगुमानी कोन हूंदई, बदगुमानी हूंदई। परियां लालण जे कंहिं दोस्त ॻाल्हायो, साहिबु ख़र्च बि त एतिरो थियो आहे, तव्हांजी नज़रदारी आहे, नवां नवां दुकान छो न खुलंदा? ऐं पर दुकानदारनि खे बि त ख़्यालु हुजे न, ईअं को रुॻो सौदो विकिणो आहे छा? असां ॿिन्हिनि हिननि सभिनी खे पुठी ॾेई हाणे सामान खे सिधो पे करे रखियो। सामान हो ई केतिरो, 3 कुर्सियूं 2 टेबलूं। हुननि खे छा सिधो करे, छा सिधो करियूं हा? ॾियांसि दॿ, नसीमा भुणकियो। छॾींसि करे, मूं आहिस्ते चयो। हिन जी उते मौजूदगी मूंखे सम्झ में न आई हुई। खेसि असांजी ख़बर हुई या ओचितो आयो हो? भला जे आयो बि हो त एतिरी देरि छो बीठो हो? असां त खेसि खिकार बि कोन कई हुई। अंदाज़े मां सम्झी वियो हूंदो, पोइ मोटी छो न पियो वञे? ओचितो संदसि आवाज़ु कनायमि, अदी नसीमा सभु ठीकु त आहे न? हाणे दुकान जे दख़ल ताईं अची वियो हो। काउंटर जे परियां बीठो जुमिलो ॿुधी नसीमा खे कंधु मोड़णो पियो ऐं वरंदी ॾियणी पई। भलाई हुजनि भाउ, हुन पाण संभालियो, सभु ठीकु आहे। कंहिं शइ शकिल जी ज़रूरत त न आहे न? हुन ॼण मथियो हथु रखियो। न भाउ, नसीमा मुख़्तसिर ॻाल्हायो। ॼण चवंदी हुजेसि त टरी वञ न, जे भला हुजे बि त असीं वेठा आहियूं। नसीमा का बि वरंदी कोन ॾिनी, कंधु वराए छॾियईं। मूंखे लॻो पिए त लालण जूं नज़रूं मूं में सोराख़ करे रहियूं हुयूं। लॻुमि पिए ॼण हू अखी न पियो कढे। अजीब मुसीबत जहिड़ो माहौल हो, ॻाल्हि में कुझु बि कोन हो ऐं ॼण मुंहिंजे लाइ घणो कुझु हो। माइटु मुंहिंजो ऐं ॻाल्हाए नसीबा सां रहियो हो, छाकाणि त मूं वटां का बि मोट संदसि पलह पइणी न हुई। ॿियो हुन बि ॼातो पिए, भला जे ॼातईं पिए त छो उते बीठो हो? नसीबा हिकु वॾो साहु खयों। लॻुमि त लालण वञी चुको आहे। टरियो मोह, जान छुटी? हुन मूं ॾे निहारियो। अलाए आयो छो? उहो त सम्झी सघूं था नसीबा त छो आयो हो। असांखे पक सां ॾिठो आई, उन जी मां साख ॾियण लाइ तयारु आहियां। इहा त सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे ज़ेबुल, पर अजब उहो थो लॻे त अॼु खेसि ॻाल्हाइण जी हिमत बि थी वई। हिन खां अॻु त कॾहिं हुन अदी नसीबा सां कोन ॻाल्हायो आहे। तो बि त वरंदी ॾिनसि, त छा कयां असां? हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए पियो थो, जवाबु न ॾिजेसि त ॿियो छा कजेसि? जवाबु ॾिबो आहे, पर एतिरो तफ़सीली ॻाल्हाइबो आहे छा? मूं अलाए छा पिए चवणु चाहियो, चयुमि छा पिए। मूं वरी कहिड़ो हुन सां वेही किसा कुटिया। नसीबा जो लहजो बि गरम थी वियो। अलाह जी बंदी, जेतिरो मुख़्तसिर ॻाल्हाए सघियसि पिए ओतिरो त ॻाल्हायमि। मूंखे को हुन सां कचहरी करण जो त शौक़ु कोन्हे। मूं ईअं कॾहिं चयो? हाणे मूं थधो लहजो अख़्तियारु कयो। मुंहिंजो मतिलबु उहो न हो जेको तूं सम्झी पई। मतिलबु खे विझ खॾ में। असीं हुन जे करे छो पयूं पाण में विढ़ूं? असां लाइ हुनजी कहिड़ी अहमियत आहे? मूं वटि को बि जवाबु न हो। अंदर में का बाहि हुई, कावड़ हुई, नफ़रत हुई, अलाए छा हो, पर जेकी कुझु बि हो सो बर्दाश्त खां ॼण त ॿाहिरि हो। हुन तोसां पिए ॻाल्हायो, न त अंदरि मुंहिंजो पिए सड़ियो। हुन में हिमत कीअं थी तोसां ॻाल्हाइण जी? मूं नसीबा खे चयो। जंहिं हाणे कुर्सियुनि टेबलुनि खे वेड़जंदड़ ज़ंजीर बंदि पे कई, तालो पे लॻायईं। मूंसां त खणी भले ॻाल्हाए। हुन जी पुठी मूं ॾांहुं हुई, डिॼ उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं हू तोसां ॻाल्हाईंदो। मां ज़ुबान न पटे वठांसि, मूं हिकदमि चई छॾियो। मूंसां ॻाल्हाइण जी हिमत त करे ॾिसे। सुठो थियो त तव्हां बि अदी नसीबा सां गॾु आहियो। लालण जो आवाज़ु आयो। हू मूंसां ॻाल्हाए रहियो हो। छिरकिजी वई हुअसि मां। असांखे ख़बर बि न पई हुई ऐं हू मोटी आयो हो। हिन भेरे हू अकेलो हो, शायदि संगत खे सम्झाए आयो हो। मां सवेल न हुअसि छा लाल खान? मुंहिंजो अंदरि सड़ी वियो। हीअ ॻिचीअ में छो थो पवे? हुयऊं त सही, मूं कॾहिं चयो त न हो। ॻाल्हाए मदी नसीबा सां पिए, सोचियमि अव्हां सां बि दुआ सलाम कयां। मिट हूं, ईअं मुनासिबु नथो लॻे। अदीअ सां ॻाल्हाइजे ऐं अव्हां सां न, इहो सुठो न आहे। दिलि में आयमि, सुठे ख़राब जो फ़ैसिलो करण वारो ही केरु आहे? मूंखे हिन जो हिते बीहण ज़हर लॻे थो पियो। खेसि ख़बर पवे थी, मूं हुन ॾांहुं अखि खणी बि न ॾिठो। बसि संदसि मौजूदगीअ खे महसूसु पिए कयुमि। नसीबा खे बि ॼण संदसि ओचिती मोट सम्झ में न आई हुई। हिन भेरे मेले जो इंतिज़ामु मां वटि आहे, मतिलबु असां वटि आहे। हुन ॻाल्हि अध में छॾी, मूं ॾांहुं निहारियो।
ईअं थींदो आहे, ॻाल्हि अध में छॾिजे त निगाह मुकमिल करणु घुरंदी आहे। अखियूं मिलियूं त अंदर में नुक़सान जो अंदेशो अञा वधी वियो। संदसि चहिरे ते सभु रंग हुआ, वहशत निमाया हुई। ॼण हुन उहो अहसासु पिए ॾियणु घुरियो त तोसां ॻाल्हाइणु न ॻाल्हाइणु मुंहिंजे वस में आहे, तोखां जवाबु वठणु न वठणु मुंहिंजे वस में आहे, पर खेसि जवाबु ॾियणु मुंहिंजे वस में हो। मूं का बि वरंदी कान ॾिनी। अदी नसीबा खे बि चयमि, तव्हांखे बि चवां थो, को कमुकारु हुजे त हुकुम कजो, तिरीअ ते बेहिश्त अची वेंदो। हल पुनल, दावा त ॾिस, अलाए खेसि ॻाल्हाइण जी ख़बर न पई पए, अलाए मूंखे मथसि बाहियूं शदीद हुयूं। जेको हुकुम कंदव थी वेंदो, अव्हां करे त ॾिसो। हुन जी ॻाल्हि जारी हुई। माठ जे जहान में ॼण कंहिं पथर हणी कढियो। मुंहिंजो लहजो बाहि थी वियो। छो हुकुम कंदासीं? हा, असीं को हितां जा हाकिम हूं अदा? हुन मुरकियो, मुंहं ते ज़हर वधी वियो। असांजा त हाकिम आहियो, वॾी चाची जो औलाद आहियो। लॻो पिए हू कुझु सोचे आयो हो। खेसि नसीबा जी मौजूदगीअ जो अहसासु हो ऐं संदसि साम्हूं शायदि हू खंधे जो किताबु साफ़ु करणु आयो हो। छो न आहियो छा? छो न आहियो छा? हुन ॻाल्हि मुकमिल कई, ॼण पंहिंजे चयल दलील जो असरु असां में ॾिसंदो हुजे। न थी नसीबा? हुन तोपुनि जो रुख नसीबा ॾांहुं कयो, जंहिं वटि ॼण को जवाबु न हो। हा दा, आयो त सही, आयो त सही। छा दी? हुन कतई लहजो अख़्तियार कयो। आहियूं सोटे सोट, उन में को शक न आहे। बसि रुॻो असांजा माइट सम्झनि न। आख़िरी जुमिलो ॻाल्हाईंदे रुॻो मूं ॾे निहारींदो रहियो। मुंहिंजे सब्र जो पैमानो भरिजी चुको हो। पाण खे अजीब सूरत हाल में फाथल भायमि। निकिरण जा सभु दग बंदि पिए थिया। माइटनि खे सम्झण जी कहिड़ी ज़रूरत आहे अदा? हाणे मूंखे सामत पे आई। माइट सम्झनि था तॾहिं त तव्हां एतिरी देरि ते बीठा आहियो, न त ईअं केरु बीह सघे हा छा? मुंहिंजो लहजो तेज़ हो। हुनजे सम्झण लाइ काफ़ी हो, पर लॻुमि त हुन सम्झणु न पिए घुरियो। असांखे केरु रोकींदो? कंहिं में दम आहे? छो न आहे? नसीबा विच में आई। छॾिजे भले, हू बि साम्हूं अची वियो। कंहिं में आहे? मूं में आहे। मां बि आम्हूं साम्हूं वञी बीठीमांसि। संदसि मुंहुं रतु छॾे रहियो हो। कावड़ नीरो ॻाढ़ो पई कयसि। मूं में आहे अदा, ऐं इहा ॻाल्हि तोखे चङीअ तरह सुझे थी। मां तुंहिंजो लिहाज़ पियो कयां माई, एतिरो मां कंहिंजो ॿुधंदो न आहियां। नसीबा मूंखे ॿांह खां झलियो। छॾिजेबो, वरी हुन ॾांहुं निहारियईं। अदा, तव्हां बि खणी ॻाल्हि खे ख़तमु करियो। कहिड़ी ॻाल्हि कई हुई मूं जो हीअ एॾो बुर थी थिए? हां, हुन गजगोड़ कई। छा ते थी भड़के? लिहाज़ मां थी करियां या तूं थो करीं? मां बि हाणे आपे खां ॿाहिरि निकितसि पई। लिहाज़ कयां पई मां जो तोखे ॿुधां पई। तुंहिंजो हिते कमु कहिड़ो आहे? हां, मेले जो मालिक आहीं त भले हुज, हिते छो टंगियो पियो आहीं? मूंसां बदशद न ॻाल्हाए त हणाए न हिकिड़ी। हू उलर करे आयो। अखियूं फोटारजी वियूं हुअसि। मुंहिंजूं बि ॼण ॿाहूं खुंचियल हुयूं। तूं हणंदे? हां, तूं हणंदे? तूं हथु खणंदे मूं ते? मां बि साम्हूं वञी बीठीमांसि। मां का तुंहिंजी नौकिरियाणी आहियां लालण जो तूं मूं ते हथु खणंदे? तुंहिंजा हथ कपे न विझां मां? शराफ़त उन में अथई त हितां हलियो वञ, न त जे तूं हथु खणी सघें थो त मां बि तुंहिंजे इन्हनि चमचनि जे साम्हूं तुंहिंजी खल लाहे सघां थी। नसीबा मूंखे छिके परे करे वई। अंदरि थी ज़ेबुल, हल इन तरफ़। हुन मूंखे गेलियो। ऐं अदा, तूं बि खणी छॾ ॻाल्हि खे, वञी पंहिंजो कमु कर। खेसि अंदाज़ो न हो त मां को ईअं ॻाल्हाए सघां थी। साम्हूं बीठी हुई हुअसि त लॻो पिए ॾकियो पिए। हथु खणण जी हिमत न हुअसि। जे हुजेसि हा त खणी वठे हा, ऐं जे खणे हा त मां बि वहाए कढांसि हा। मूं चयो छा जो हिन अहिड़ियूं वर्दियूं ॾिनियूं आहिनि? उहो अञा बि उते ई अटकियो पियो हो। मूं नसीबा खां पाण छॾायो ऐं वरी वञी सिधी साम्हूं बीठीसांसि। ॾिस सोटीअ सोट, जेको तो चवणु चाहियो सो सभु सम्झनि था, पर जेकी मूं चयो आहे न उहो तूं पाण सम्झ। मूंसां ईंदे का ड्रेग वेकर न कजांइ, कंदे त नतीजो ॾाढो ख़राबु मिलंदुई। मां का आम रवाजी छोकिरी न आहियां। मरण मरी वेंदसि, पाण ते हरफ न आणींदसि। हू बिल्कुलु माठ थी वियो। नसीबा खेसि हथ ॿधा। अदा, तूं हले हितां, हीअ चरी आहे। बसि हिकिड़ो भेरो छिड़ी त ॼण कंहिं खखर में खड़ो आहियूं, पई ॻाल्हाईंदी।
तूं वञ, बसि सभु ख़ैरु आहे। नाहे ख़ैरु नसीब मां, मूं हिन खे दड़ियो। ईअं ख़ैरु आहे, ख़ैरु आहे, असीं वक़्ती जिंदु छॾाईंदा आहियूं, पोइ उहे ॻिकूं असांजे ॻिचीअ में पइजी वेंदियूं आहिनि। उन खे शुरूआति में ई सिधो करणु घुरिजे, न त पोइ ॻाल्हियूं अलाए किथे थियूं वञी पहुचनि। मां लालण ॾांहुं मोटियसि। ॾिसंदा, मां चरी आहियां, अकुलु होश कोन्हेमि, ऐं चरियो माण्हू कुझु बि करे सघे थो। सिर ॾेई सघे थो त सिर खणी बि सघे थो। उनखे रुॻो धमकी न सम्झजांइ। अॼु टकिरियो आहीं त सुर सम्झी वियो हूंदे, आईंदे अहिड़ी जुरत न कजांइ। हुन कुल्हे ते रखियल बोछण गोॾे ते हयूं, हिकिड़ो वॾो फूकारो भरे मुड़ियो ऐं हलियो वियो। नसीबा मथे ते हथ ॾेई उते ई वेही रही। वापसीअ जे रस्ते ते हूअ नॉन स्टॉप ॻाल्हाए पई। तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे ज़ेबल। ॻाल्हि केतिरी हुई, तो केतिरी करे छॾी। केतिरी ॻाल्हि हुई? हा, केतिरी ॻाल्हि हुई? अधु पा, किलो, 3 पा? मुंहिंजो दिमाग़ु अञा बि भवाटियुनि में हो। हुन जी जुरत त ॾिसो, आयो आहे ॻाल्हाइणु। अॻु में कहिड़ियूं कचहरियूं कयूं अथाऊं जो हिन वारे आयो हो मिलणु। भला जे हिकु ॿ जुमिलो ॻाल्हायईं त उन जी मोट अहिड़ी हूंदी आहे छा? मां हलंदे हलंदे बीह रहियो हुअसि। नसीबा ॾांहुं निहारियो हुउमि। तुंहिंजी मुंहिंजे जुदा थियण जो वक़्तु बि अची वियो आहे छा नसीबा? अॼु तूं पई उबतो ॻाल्हाईं। हूअ हिकदमि हेठाईअ ते अची वई। अड़ी न न, मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त हुन जी भर छो थी खणी। मूं संदसि ॻाल्हि कटी। भर नथी खणां। भर छो खणंदमि? हुन मूंखे ॿांह खां झलियो। हलंदी हल, रस्ते में तमाशो न कराइजांइ। मां तमाशो थी करायां? अलाह अकबर, तूं हर ॻाल्हि मां ईअं सुवाल छो थी कढी वठी ज़ेबुल? हुन हथ जोड़िया। ॿाहूं थी ॿधाए, कुझु थधी थी। हुन मुंहुं खे त मां थुक बि न हणां। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदीअ त मां धूड़ थधी थींदसि। मुंहिंजो पारो चढ़ियल हो। मां ग़लति नथी चवां। तो जीअं रिएक्ट कयो न, उहो सभु ओचितो हो। न त ॿुधाए, रिएक्ट कबो आहे छा? अदा हाणे दड़का ॾींदसि, तूं तयारु थी। मुंहिंजी ॻाल्हि ते हुन खे खिल अची वई। कमाल आहीं यार, तूं वाक़ई बि कमाल आहीं। ॾिस त सही, तूं बि ॻाल्हियूं कहिड़ियूं थी करीं। रिएक्ट कयमि? कहिड़ो रिएक्ट कयमि? मूंखां बि खिल निकिरी वई। ॻोह खे खुटी खणंदी आहे त ॻोल्हींदी आहे शिकारियुनि जा घर। हिन खे बि खुटीअ खयो हो जो आयो हो। उहा ॻाल्हि इलाही परे ताईं वेंदे ज़ेबुल। हू एॾो सुथरो त माठि कोन कंदो। इहा ॻाल्हि इलाही परे ताईं वेंदी ज़ेबुल। हू एॾो सुथरो त माठि कोन कंदो। हाणे त ॼण बंबड़ खे बाहि ॾेई छॾियई। उहा बाहि लॻणी हुई नसीबा। अॼु न त सुभाणे। जंहिं ॾींहं खां उहा रिश्ते जी ॻाल्हि हली आहे, मुंहिंजे त तन बदन में बाहि आहे। सोचियमि पिए, कॾहिं बि साम्हूं ईंदो त घटि कोन कंदीमांसि। अॼु अची वियो, सो बि एॾो बदलक्षणो त बसि ईअं त करिणो हो। वेर वधाईंदीअ तोसां हाणे, उहो पक सम्झजांइ। वेर वधाईंदी तोसां हाणे, इहो पक सम्झजांइ। हूअं कहिड़ा सॼण हुआसीं जो हाणे ॻणिती कजे। हलणु ॾींसि, ॾिसूं छा थो करे। वासीअ सां ॻाल्हि कंदीअ? कहिड़ी? अॼोकी? कयां न कयां? मुंहिंजे ख़्याल में त करणु घुरिजे। उहा ॻाल्हि लिकण जहिड़ी न आहे। हुन जा सभु चमचा त माठिका न हूंदा। को त ॻाल्हि कंदो। मुठ जे तरीअ जेतिरो ॻोठु आहे। सभिनी खे पंहिंजे घरनि में पहुचण खां अॻु ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, करे छॾींदीमांसि। भले करणु घुरिजे। तूं सही थी चवीं।